अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबाला मौजू किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर 62। 19 साल अब्दुल्ला बिन सलाम जो उलमाए यहूदन जो हो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके ख़िदमत में हाज़िर थियो चंद सवाल कया वाक्य के मुताबिक कोई जवाब बुधी मुसलमान थियो चयो या रसूलल्लाह यहूदी कूड़ा आहिनि बोहतान बकण वारा आहिनि। अगर मुझो मुसलमान थियण जो ॿुधंदा तो मूं ते भी बोहतान लगाईंदा, लिहाज़ा मूंखे उन्हनि खां पोशीदा रखंदा मुझे बारे में उन्हनि जे पुछण खां अॻु में उन्हनि खे मुंहिंजे इस्लाम आणणु उन्हनि ते ज़ाहिर न कंदा। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे लिकाए छॾियो, यहूदनि खे तलब फरमायो ऐं पुछियो अब्दुल्ला बिन सलाम तव्हां में कहिड़ो शख़्स आहे? उन्हनि चयो असां सभिनी खां बहितर ऐं सभिनी खां बहितर जो फर्ज़ंद आहे ऐं असां सभिनी खां बुलंद मर्तबो ऐं सभिनी खां बुलंद मर्तबे वारे जो फर्ज़ंद आहे ऐं असांजो आलिम आहे ऐं असांजे आलिम जो फर्ज़ंद आहे। इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इहो मुसलमान थी वञे इहो मुसलमान थी वञे त तव्हां माण्हू बि मुसलमान थी वेंदा। उहे चवण लॻा ख़ुदा उनखे उन अम्र खां पंहिंजी पनाह में रखे। इहो ॿुधी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं अब्दुल्ला ॿाहिरि अचो। अब्दुल्ला उन जे साम्हूं अची वियो ऐं चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। ही ॾिसी यहूदनि चयो इहो असां सभिनी खां बदतर जो फर्ज़ंद आहे। असां में सभिनी खां ज़्यादा जाहिल तरीन शख़्स जो पुटु आहे। 19 साल अज़ान मुक़ररु फरमाई। 19 साल बराए बिन महरूर जेको नक़ीबनि मां हिकु नक़ीब हुयो बरहमत इलाही वासुल थियो। असद बिन ज़ुरारा भी जेको नक़ीब हुयो उनजी वफ़ात थी। कलसूम बिन हडम जी भी वफ़ात 19 साल थी ऐं मुशरिकीन मक्का मां आस बिन वाइल ऐं वलीद बिन मुग़ीरा बि 19 साल जहन्नम वासुल थियो। बैज़ मोतबर किताबनि में हिजरत जे ॿिए साल में वाक़ियात मज़कूर आहिनि। सिपारो नंबर 6 सूरत अल माइदा आयत 51। ऐं ईमान वारो तव्हां यहूदन ऐं ईसाइन खे पंहिंजो दोस्त न बणायो। ए पाण में हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं तव्हां मां जेको शख़्स उन्हनि सां दोस्ती रखंदो त पोइ बेशक उहो उन्हनि मां ई आहे। बेशक अल्लाह ज़ालिम क़ौम खे हिदायत न कंदो आहे। सिपारो 6 सूरत अल माइदा आयत नंबर 54। हे ईमान वारो जेको तव्हां मां दीन खां फिरंदो सिगो ई अल्लाह ताला अहिड़ी क़ौम आणींदो जिन खे पाण बि प्यारो रखंदो ऐं उहे बि खेसि प्यारो रखंदा ऐं मोमिन लाइ निवड़त कंदड़ ऐं काफ़रनि लाइ सख़्ती कंदड़ हूंदा। अल्लाह ताला जे वाट में जहाद कंदा, मलामत कंदड़ जे मलामत खां न डिॼंदा। इहो फज़्ल आहे जंहिंखे घुरे थो तंहिंखे फज़्ल ॾिए थो। अल्लाह कुशादे फज़्ल वारो ऐं इल्म वारो आहे। सिपारो नंबर 6 सूरत अल माइदा आयत नंबर 57-58।
ऐं ईमान वारो जिन माण्हुनि खे तव्हां खां अॻु किताब ॾिनो वियो आहे यानी यहूदी ऐं ईसाई उन्हनि मां जिन तव्हांजे दीन खे टेड़ो खयो तमाशो कयो तमाशो करे वरितो आहे उन्हनि खे ऐं काफ़रनि खे पंहिंजो दोस्त न बणायो। अलाह खां ॾिजो जेको तव्हीं मोमिन आहियो जॾहिं तव्हां निमाज़ लाइ अज़ान ॾींदा आहियो त उहे यहूदी ऐं ईसाई ठठोलियूं ऐं तमाशो करे वठंदा आहिनि। तव्हांजे दीन खे ठठोलियूं ऐं तमाशो करे वठंदो आहे। ईसाई यहूदी ऐं ईसाई ठठोलियूं ऐं तमाशो करे वठंदा आहिनि। इहो न करे जो उहे बेअकुल माण्हू आहिनि। सिपारो 6 सूरत अल माइदा आयत नंबर 82। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलबत ज़रूर माण्हुनि मां यहूदियुनि ऐं मुशरिकनि खे ईमान वारनि जो सभ खां वधीक सख़्तु दुश्मन ॾिनी। अलबत ज़रूर मोमिननि लाइ वधीक वेझो दोस्त उन्हनि माण्हुनि खे जेके चवनि था त असीं ईसाई आहियूं, छाकाणि त उन्हनि में के आलिम आहिनि ऐं के दरवेश ऐं पुण हिन करे बि उहे मुस्लमाननि खे वेझो आहिनि त उहे वॾाई कोन था कनि।